नाज़रीन, खैरपुर वासी गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज कुंभ जे इस्लामियात जे प्रोफेसर अब्दुल कादिर भट्टी बाअसर व्याजखोरनि पारां हरासा करण ऐं धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त कुझु वक़्त अॻु बाअसर व्याजखोर मोहम्मद हनीफ़ फुले पोटो मूंखे अमानत तौरु 20 लख ॾिना, जंहिं ते हिन मूंखां व्याज मथां व्याज वठी बेगुनाह कंगाल करे छॾियो आहे। प्रोफेसर अब्दुल कादिर भट्टी व्याजनि ख़िलाफ़ दाहींदे चयो त हिन वक़्तु बाअसर व्याजखोर मोहम्मद हनीफ़ फुले पोटो शहज़ादो फुले पोटो जीअण जंजाल करे छॾियो, रोज़ानो धमकियूं ॾियनि पिया। धमकियुनि सबबि मुंहिंजे घर जा भाती ख़ौफ़ में वरतल आहिनि। बाअसर व्याजखोरनि मां जानी माली नुक़सान जो ख़दशो आहे। हिन वधीक चयो त व्याजखोर हाणे गर्ल्स कॉलेज कुंभ ताईं अची पीछो कनि था, जेकी कंहिं बि वक़्तु नुक़सान पहुचाए सघनि था। व्याजखोरनि जे ख़ौफ़ खां हिन वक़्तु मुंहिंजा मासूम बचड़ा स्कूल नथा वञी सघनि, जन जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिन IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां नोटिस वठी व्याजखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।